काबिल एहतराम सरदार अली नवाज़ खान उर्फ राजा खान मार साहब के तरफा ये जो प्रोग्राम मुनक़िद किया वियो आहे। भाई सरदार अली गौर खान मार साहब के पंहिंजे पीपल्स पार्टी में अचण ते सॼो पिंडाल कोलाची बिरादरी ऐं काफ़ी जेके ॿियनि यूसी जा मौज़िज़ आयल आहिनि उन जे तरफ़ां सभु भलीकार चवंदा। नाज़रीन ख़बर सां शेयर कंदासीं घोटकी मां रिपोर्ट मोहम्मद ईसा कोलाची। पीपल्स पार्टी के साबका MP सरदार अली नवाज़ उर्फ राजा खान मार राजा हाउस घोटकी ते पीपल्स पार्टी की आम अगवाणनि की कार्नर गॾिजाणी घुराए वरती, जिते घोटकी की तमाम यूसी जे बिरादरियुनि जा अगवाण शामिल थिया। ॿिए पासे पीपल्स पार्टी के जियालनि भी वॾे अंग में कार्नर गॾिजाणी में जोश ऐं जज़्बे सां शिरकत कई। मुख़्तलिफ़ यूसी जा चूंडियल नुमाइंदा भी वॾे अंग में शरीक थिया। चेयरमैन ज़हीर शाह चयो त असीं पीपल्स पार्टी सां गॾु आहियूं ऐं यूसी ख्वारा पारा मार ग्रुप जो सोशल समाजी वर्कर लियाकत अली खान कोलाची, यूसी खडवारी मां सरदार बालाज खान शाहानी, सैयद असगर अली शाह ऐं पीपल्स पार्टी घोटकी के डिप्टी जनरल सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त सरदार अली गौर खान मार PP ज्वाइन करण ते असांखे बेहद खुशी थी आहे ऐं हाणे पीपल्स पार्टी के घोटकी में को भी नथो हाराए सघे ऐं अनापोज़ जा साफ़ इम्कान नज़र अची विया आहिनि। आख़िर में पीपल्स पार्टी के साबका MPA सरदार अली नवाज़ उर्फ राजा खान मार चयो त असां हमेशा घोटकी जी अवाम लाइ अमुन ऐं भाईचारे ते ज्यादा ध्यान ॾिनो आहे ऐं बेइंतहा तरक़ियाती कम कराया आहिनि। वधीक हिन चयो त पीपल्स पार्टी टिनि ज़िलनि में सेफ आहे। घोटकी में मुखालिफ़ केतिरा बि ताद ठाहीनि पर कामयाब न थींदा।